भारत की नई रोशनी, ग्रीन सर्फर एलईडी। लगे तो कोई झगड़ो थियो माइन जो सब मायूं रस्ते ते वही रही चरकट मेहंदी ॾियणा आहिनि टीजड़ी जो आहे अंधेरे बि त वञी वेठी आहे न पंहिंजे साड़ियुनि सां गॾु। मेहंदी छो अछा वारा ढकण लाइ फुल घटि हथनि ते हणाईंदियूं आहिनि मेहंदी, वारनि ते न। सुठो त यादि अची फोन लॻाएसि, पुछेसि रोटीअ जो छा करिणो आहे। हथ में मेहंदी लॻल हूंदसि रोटी थोड़ी करे सघंदी। त रोटी तव्हां कंदो या? अरे भाई बकण सां पहिरियों सोचे तो छा थो पकां, बसि बके वही तो रहे। तोखे जेको चयो कर तूं उहो। पुछे रोटी छा थी चई, होटल मां वञी वठी आहे ऐं अॻो पोइ थोड़ी वधीक वठी अचि, राति जो जीअं खाई सघे। सुभाणे विर्त अथसि। विर्त छो रखबो आहे टीजड़ीअ ते विर्त। अरे न मन छा थींदो छा आहे टीजड़ी? अरे भाई वॾो ढगो थियो आहे, तोखे ख़बर न आहे टीजड़ी छा थींदी आहे? पूजा कबी आहे, विर्त रखबो आहे पंहिंजे घोट जी वॾी उमिरि लाइ। माना तव्हांजी वॾी उमिरि लाइ? त ॿियो कोई घोट अथसि छा? अरे न माना हेॾा रोटीअ कुझु करे छॾियोसि बंदोबस्तु, मूंखे अञा टाइम लॻंदो, रस लॻी पई आहे हुते। छो चङा माण्हू आहिनि अॻियां न हीअं त हणण वारा चङा वेठा आहिनि, 5-6 भाई वेठा आहिनि, पर हर कंहिं वटि 30 ॼणियूं बीठियूं आहिनि लाइन में। ॿुध हिकिड़ो कमु कर, मां छा थो चवां ॿुध। दिरवन खे वठी वञेसि, वञी सभिनी पासे में वञी वियो जिते हणनि था न मेहंदी। दिरवन खे वठी वञे, दिरवन खे साम्हूं विहारेसि, मेहंदी ॾेसि हथ में कोन, ईअं लॻे जीअं भई दिरवन मेहंदी तो हणे तोखे। त आसे पासे में जेके मायूं हूंदियूं उन्हनि खे लॻंदो की भाई ॿियो बि मेहंदी वारो आहे, उतां डुकू पाए लाइन मां तव्हां पोइ अची लॻंदियूं लाइन में, ऐं तूं उतां डुक पाए होॾे वञी वेही रहे जिते ख़ाली थी वञे। ऐं मम्मी चवनि उते डुक पाए, तूं घर डुक पाए हली अचे। कोई कुझु चवंदो आहे न हुननि जी ग़लती आहे न, ओ डुक पाए तव्हां थोड़ी सदकियो न। ॾिसेसि त न पप्पा जो दिमाग़ हेॾा। त मां रोटी जो ॾिसोसि, घुराए छॾियोसि कुझु। अरे मम्मी ॿुधायो, तव्हां पप्पा जी लंबी उमिरि लाइ तव्हां रखो था विर्त, त पप्पा खे बि रखणु खपे न तव्हांजी लंबी उमिरि लाइ। तूं भाई छा बदिलो थो वठे या मूंखां? अरे बदिलो छा जो, प्रैक्टिकल ॻाल्हि आहे न। पप्पा किथां रखी सघंदे विर्त? रखी सघंदा हेॾा? छो न रखी सघंदो? बेसा रखो। ठीकु आहे भाई, बदल आहियां मां, सही ॻाल्हि आहे। तूं मुंहिंजे लाइ रखे थी, मूंखे बि रखणु खपे, रखां थो मां बि। तव्हांखे बि मेहंदी लॻाइण वञिणो पवंदो आहे। घणो न ॻाल्हाए, हणनि में उल्टिया थियो चंबो। पाण कमारी माई असांजी शुली पुछे बि छा थींदो आहे हिन में टीजड़ीअ में, त ॿुधायोमांसि। चए बि मूंखे बि मल्हाइणो आहे, मां बि रखंदुमि विर्त। चयोमांसि रख भली, सदाई रख। चयोमांसि दिरवन अथई जो। हे एवरीवन, आई होप तव्हांखे वीडियो पसंद है। अगर पसंद है तो प्लीज लाइक कयो, कमेंट कयो एंड शेयर कयो। ऑल्सो आई विश यू अ वेरी वेरी हैप्पी तीज एंड आई विश यू अ ग्रेट डे। न्यू वीडियो जल्दी ईंदी, टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल। नए भारत की नई रोशनी, ग्रीन सर्फर एलईडी।